छापो लगण वारो आहे। लिकायल कणक बे पासे मुंतकिल करे छडियो। खैरपुर जिले में गैर कानूनी तौर कणक ज़ख़ीरो कंदड़न के जिले इंतजामिया जे कुछ आफिसरन पारां अगवाट इतलाह फराम करण जो इंकशाफ थियो आहे। खैरपुर जिले में गैर कानूनी तौर कणक ज़ख़ीरो करण खिलाफ हलंदड़ सरकारी मुहिम दौरान तैयार कयल एक रिपोर्ट सामू आई है, जंहिंमें दावा कई वई त कुछ वापारिन के छापन खां अग इतलाह मिली वियो, जंहिं सबब हू पंहिंजा कणक जा ज़ख़ीरा बिन हंधन ते मुंतकिल करण में कामयाब थी विया। सिंध वाइस के मिलियल रिपोर्ट मूजिब गंबड़ जे अबू वाह चौक वारे इलाइके में वडी मिक़दार में कणक गैर कानूनी तौर ज़ख़ीरो थियण जो इतलाह मिलियो। जांच दौरान मालूम थियो त सरकारी छापन खां अॻु ई मुबैना तौर कुछ वापारिन के इतलाह मिली वियो, जंहिं बाद कणक जा ज़ख़ीरा बिन हंधन ॾांहुं मुंतकिल किया विया, जंहिं सबब कणक खिलाफ मुहिम मुतासिर थी। रिपोर्ट में फूड खाते जे कुछ अमलदारन ते वापारिन के अगवाट इतलाह ॾियण जा इल्ज़ाम लगाया विया आहिनि, जॾहिं त 5 फूड सुपरवाइज़रन खिलाफ जांच ऐं मुअतली जी सिफारिश कई वई आहे। रिपोर्ट में असिस्टेंट कमिश्नर गंबट सलाहुद्दीन घुमरो ते बि कार्रवाइन में मुकम्मल सहकार न करण जा इल्ज़ाम शामिल आहिनि ऐं असिस्टेंट कमिश्नर जी बदली ऐं नए ऑफिसर जी मुक़ररी जी पिण सिफारिश कई वई आहे। रिपोर्ट में असिस्टेंट कमिश्नर गंबट सलाहुद्दीन घुमरो बाबति चयो वियो आहे त हुन एंटी होर्डिंग मुहिम दौरान घुर्बल सतह जो इंतज़ामी सहकार न कयो, जंहिं सबब कार्रवायूं मुकमिल तौर कामयाब न थी सघियूं। खेसि फौरी तौर ते बदली करे संदसि जाइ ते फाल ऐं ज़िम्मेवार ऑफिसर मुक़रर कयो वञे। रिपोर्ट में फूड खाते जे 5 अमलदारन जा नाला शामिल किया विया आहिनि, जिन खिलाफ खातेवार जांच ऐं मुअतली जी सिफारिश कई वई आहे। उन्हनि ऑफिसरन में फूड सुपरवाइज़र शफ़ात अली बलोच, फूड सुपरवाइज़र नदीम शेख, फूड सुपरवाइज़र खलील मेमण, फूड सुपरवाइज़र वहीद अहमद शेख शामिल आहिनि। रिपोर्ट में सिफारिश कई वई आहे त एंटी होर्डिंग मुहिम के वधीक असराइतो बणाइण लाइ ज़िले इंतज़ामिया ऐं फूड खाते जे विच में बहितर राब्तो क़ाइम कयो वञे। गैर कानूनी कणक ज़ख़ीरो कंदड़न खिलाफ कानून मूजिब सख़्त कार्रवाई कई वञे।